मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ उचियर में जवाबदारनि पारां हारी मोहम्मद इक़बाल महर ऐं मीरसन महर जे पोखियल वणनि जे फसल खे रात जे पेट में पाड़ो पटे उछलाए छॾियो, जंहिंजे ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़नि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त फसल जो को नुक़सान करे तो असां वञूं था पुलिस वटि, पुलिस भी पैसा वठी छॾे थी ॾे। अॻनि मां विया फिराद करण, ए सोचो मूंखे बेलो हणी छॾियो आहे। उन जे भउ खां हो पैसा ॾींदा, असां ग़रीब माण्हू, असांजा बीका पड़जी विया आहिनि, फुटी पड़जी विया, नलको पड़जी विया। हिन टाइम ताईं पुलिस कुझु बि न कयो आहे। हथियार खणी करे उन जे हथियारनि जे ज़ोर ते असां ग़रीब माण्हू असांजो नुक़सानु करे विया, फुटी फसल बीका। SSP सखर असांखां जेको आहे असांजो इंसाफ़ करे ऐं असांजो हक़ करे, असांखां ना इहो असां इहो मसइलो लॻो पियो, हर वण पड़ी थो वञे, हर बीको पड़ी थो वञे, हर लोहो खणी थो वञे। असांजो को बि कोर्ट सगोरी जा का बि असां इंसाफ़ करे ई कान्हे ग़रीबनि जो। जेको बि माण्हू असां ग़रीबनि जो हक़ करे, ईअं न त फसल पड़जी वञे असां पोयां ख़र्च केरु भरे। अदा मसइलो इहो आहे त मोहम्मद नवाज़ असांजो नुक़सानु करे वियो आहे, वण पटे वियो आहे, 8-10 किरा राति जो बीके जो सामान खणी विया, उन खां पोइ बीको असां पटे घर खणी आया आहियूं। असां हक़ थो वञे, असांजो मुतालबो इहो ई आहे त असांजो हक़ थो वञे। एहतिजाज कंदड़नि SSP सखर ऐं SHO मुबारकपुर खां मुतालबो कयो त जवाबदार जे ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई करे कानून जे कटण में आंदो वञे ऐं असांखे वधीक नुक़सानु थियण खां बचायो वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़, ठिकराट।